नाज़रीन, सेफ पाकिस्तान ऐं स्टार फाउंडेशन जे गॾियल सहकार सां तलीफ़ फ्री ट्यूशन सेंटर सकरन में तालीमी ॾियारो ऐं इवार्ड तक़रीब इंतहाई शानदार नमूने मल्हाई वई, जंहिंजी सदारत तालका एजुकेशन ऑफिसर सैयद कुर्बान अली शाह कई, जॾहिं त महिमाननि मुक़रर में असिस्टेंट डायरेक्टर सोशल वेलफेयर अब्दुलरहमान ख़ासकेली, नामयारी तालीमी ऐं समाजी शख्सियत डॉक्टर सदोर नाज़ कीरियो ऐं हमदर्द सपोर्ट प्रोग्राम जो चेयरमैन काज़ी जावेद सनाई जिन हुआ, जिन पंहिंजे अलॻि अलॻि खिताब में प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र मोहम्मद शरीफ़ कीरियो ऐं साजिद अली कीरियो जी काविशुनि खे साराहींदे चयो त अहिड़ा प्रोग्राम वक़्त जी ज़रूरत आहिनि। हुननि चयो त जीअं सिंध जे घण घुरनि हर साल, जीअं हिन साल बि साल जे आख़िरी महीने डिसंबर में पंहिंजी सक़ाफ़त खे शानदार नमूने मल्हाए पूरी दुनिया खे इहो न्यापो ॾिनो हो त असीं हिकु शाहूकार तहज़ीब जा मालिक आहियूं। तक़रीब दौरान फ्री ट्यूशन सेंटर में गुज़िरियल साल दौरान बहितरीन कारकर्दगी ॾेखारींदड़ शागिर्दनि खे एवार्ड ॾिना विया, जॾहिं सेंटर जे महिनती उस्तादनि खे पिणु संदनि क़ाबिलियत जी बुनियाद ते मञदा शील्डूं ॾिनियूं वयूं, जेके मथियनि महिमाननि खां ॾियारियूं वयूं। उन खां अॻु सेफ पाकिस्तान जे शरीफ़ कीरियो पारां आयल महिमाननि जो आदर भाव करे आजियाणी लफ़्ज़नि सां गॾु खेनि सिंध जी रिवायत तहत अजरकूं ओढायूं, जॾहिं त उन दौरान साजिद अली कीरियो पारां स्टार फाउंडेशन जे कारकर्दगी ते ठहियल डॉक्यूमेंट्री रिपोर्ट स्क्रीन ते ॾेखारे ऐं तालीमी ॾियारे मल्हाइण जो मक़सदु पिणु ॿुधायो। उन मौक़े ते शौकत हुसैन कीरियो, नूरदीन कीरियो ऐं नूलमीन कीरियो पिणु प्रोग्राम ते ॻाल्हायो। वधीक तफ़सील सां SMC न्यूज़ रिपोर्ट कुर्बान उमराणी। अमली कम है हर हवाले से वरल जिन इदारनि में असां ताल्लुक़ आहे कोशिश उते इहा ई आहे त रिवायत खां हटी करे जेको आहे सो अमली मैदान में थिए। तव्हांजो बि महसूसु त तव्हां वरी मैदान में आहियो, इंशाअल्लाह हुनजो साथ तव्हां उन्हनि जे उफ़त में खसारा मिसबा बुकूं काटे जिना पढ़ायो बचनि खे अंगणतनि जी ख़ुशियूं ऐं नारा मिसबा कॾहिं देश में सुधारा मिसबा ऐं पेरनि ते बीठल इदारा।